नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अॼु जो महिमान सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असांजे प्रोग्राम में जेको महिमान आहे सो आहे साईं सोभो ज्ञानचंदाणी साहब। साईं सोभो ज्ञानचंदाणी साहब सिंध जी उहा इल्मी ऐं अदबी शख़्सियत आहिनि जंहिंखे सिंध में पूरे पाकिस्तान में ऐं नंढे खंड में चङी तरह ॼातो सुञातो वञे थो। साईं जूं इल्मी ऐं दानिशवराना ख़िदमतुनि जे करे सिंध जो नओं नस्ल काफ़ी मुतासिर थियो आहे, उन्हनि उत्साह वरितो आहे। हिन प्रोग्राम में साईं सां गुफ़्तगू करण जे लाइ मूंसां गॾु मोहतरमा अतिया दाऊद मौजूदु आहे, जेका नई टीह जी बर्ख सिंधी लेखक आहे। सो अचो त साईं सां गुफ़्तगू कयूं। साईं, अव्हां खे मुंहिंजो ख़्यालु आहे त असांजा नाज़रीन हिकिड़े तमामु ॾिघे अरसे खां पोइ पहिरियों दफ़ो ॾिसंदा ऐं हुननि जी ख़्वाहिश हूंदी त अव्हांजी ज़िंदगी मुतलिक़ का उन्हनि खे मालूमात मिले। अव्हां पंहिंजे नंढपण लाइ असांखे कुझु ॿुधाईंदो? मुंहिंजो जनमु 3 मई 1920 में ओलंदे नाले जे कंधे ते मोहनजे दड़े साम्हूं हिकु नंढड़े ॻोठ बिंडीअ में थियो ऐं इब्तिदाई तालीम मूं पासे वारे ॻोठ बगीअ में वरिती ऐं 5 दर्जा सिंधी पढ़ण खां पोइ 10 वरनि जी उमिरि में मां कंबर जे AV स्कूल में दाख़िल थियुसि, जिते 4 साल अंग्रेज़ी तालीम हासिल करण खां पोइ लाड़काणी हाई स्कूल में पहुतुसि, जिते 1 साल मूं 5 दर्जो तालीम हासिल कई। तंहिंखां पोइ मां NJV में 2 साल मैट्रिकुलेशन कंप्लीट कई। तंहिंखां पोइ इंटरमीडिएट मूं डीजसन कॉलेज मां कयो। उन वक़्तु टैगोर जो ॾाढो असरु हुयो पूरे बरे सग़ीर में ऐं मूं उन जूं समूरियूं किताब जेके हा से सिंधीअ में पढ़िया हुआ। शरतचंद्र चैटर्जी, बंकिम चंद्र चैटर्जी, प्रेमचंद, सुदर्शन ऐं जेकी कुझु रसाला सिंधीअ में चबा हुआ, उन्हनि सभिनी खां मुतासिर थींदे मूं सोचियो त मां ग्रेजुएशन जेका आहे सा शांति निकेतन मां कयां। उन लाइ मूं हुननि खे टेलीग्राम कयो, उतां जवाबु आयो त हिकदमि अचु ऐं मां उते 2 साल ग्रेजुएशन कंप्लीट करे, जंहिं टैगोर हाल हयात हुयो ऐं उहे 2 साल मुंहिंजे लाइ तमामु तालीमी लिहाज़ खां ऐं शख़्सियत जे लिहाज़ खां बि, तरबियत जे लिहाज़ खां तमामु अहम हुया। छो त उहे 2 साल न सिर्फ़ु इहो त मूंखे हिकु अहिड़े अदारे में पढ़ण जो मौक़ो मिलियो जंहिंमें तक़रीबन सॼी दुनिया जे मुल्कनि जा शागिर्द पढ़ंदा हुआ, पर बहितरीन डांसर, बहितरीन म्यूज़िशंस, फिलासफ़र्स, थिंकर्स जो उते अचणु वञणु हुयो ऐं हिंदुस्तान जा जेके सब कॉन्टिनेंट जा बहितरीन सियासी रहनुमा हुया, साॼे खां खाॿे ताईं यूसुफ मेहरली, मीनू मसाणी, सोमेंद्रनाथ टैगोर ऐं ॿिया जेके ईंदड़ वेंदड़ हुआ, सुभाष चंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, ख़ुदि गांधी जी, उनखे ॾिसण जो मौक़ो मिलियो, उनखे सम्झण जो मौक़ो मिलियो ऐं उन्हनि सां गुफ़्तगू करण जो मौक़ो मिलियो। ऐं असांजो तक़रीबन स्टडी सर्कल्स हर हफ़्ते थींदियूं हुयूं, ख़ासि करे अंग्रेज़ी में। उन अदारे जो मां सेक्रेटरी बि हुयुसि ऐं ॿियो वरी जेके असांजा उस्ताद हुआ से त वॾा आलम माण्हू हुया, जंहिंजे हथां या जंहिंजे साम्हूं मूं तालीम हासिल कई। उन्हनि में हिकु सिंधी हो कृष्णो कृपलाणी, जेको ताज़ो ई बुक फाउंडेशन ऑफ इंडिया या बुक ट्रस्ट ऑफ इंडिया जो चेयरमैन 85 वरनि जी उमिरि में गुज़ारे वियो। उहो टैगोर जो न्याणो बि हुयो। उन असांखे पॉलिटिक्स पढ़ाई, एरिस्टोटल जी पॉलिटिक्स पढ़ाई। सोमेंद्रनाथ ठाकुर जेको टैगोर जो भाइटियो हो, उन जो अचणु वञणु उन वटि तमामु घणो हो, जंहिं करे मूंखे वरी सियासतदान कशिश थी। ऐं असांजो जेको जूइश उस्ताद हुयो अलेक्जेंडर एरनसन, उन मूंखे अंग्रेज़ी लिटरेचर खां वधीक सॼे यूरोप, रूसी, फ्रांसीसी ऐं ख़ासि करे नोबल प्राइज़ विनर्स जे बारे में ॾाढी घणी वाक़िफ़त कराई ऐं उन्हनि किताबनि जे पढ़ण लाइ मूंखे तरग़ीब ॾिनी। जेकी मूं किताब BA में
एक्स्ट्रा करिकुलर स्टडीज़ जे तौर ते पढ़िया ऐं उन्हनि खां मूं घणो मुतासिर थियुसि। उन वक़्त ताईं मुंहिंजो सियासी एक्टिविटीज़ कोन हुयो, पर पोइ इहो मां बयां थो 1939 जो वक़्तु आहे। 1939 में 30 सेप्टेम्बर ते अज़ीम जंग शुरू थी, जंहिंजे नतीजे में असां वधीक अख़बारूं पढ़ण में दिलचस्पी वठणु शुरू कई ऐं 40 जी मां भाउ शुरूआति आहे। जनवरी 6 जनवरी 28 डिसेंबर 29 डिसेंबर ते जेको ऑल इंडिया कांग्रेस कमेटी रेज़ोल्यूशन पास कयो हो त 29 में त हिंदुस्तान जो हिन खां पोइ मक़सदु इहो ई थींदो त मुकमिल ऐं पूरन आज़ादी हासिलु थिए अंग्रेज़ सुल्तनत खां, उहो वर्जायो वेंदो हो 29 डिसेंबर ते। जॾहिं 40 में 39 जे डिसेंबर 29 जो मौक़ो आयो त केतिरा शागिर्द मूं वटि आया त इंडिपेंडेंस डे जे नाले सां उहा तक़रीब कई वेंदी हुई, उहा मल्हाइणु खपे। उन वक़्तु मां बॉइज़ हॉस्टल जो वार्डन हुउसि। मूं चयो का तकलीफ़ न हुअणु खपे, केरु एतिराज़ु कंदो त इंडिपेंडेंस डे जे फंक्शन करणु खपे। चयो त टैगोर खे हिन ते एतिराज़ु आहे। मां वियुसि, टैगोर जो जेको सेक्रेटरी हो सो ई असांजो उस्तादु हो, प्रिंसिपल हुयो। उन खां इहा घुर कयमि त असांखे मौक़ो ॾिनो वञे त असां इंडिपेंडेंस डे मल्हाईंदासूं। चई त बाबा ही त अॻे असां कॾहिं कोन इजाज़त ॾिनी आहे, छाकाणि जो इन करे CID ऐं पुलिस जो अचणु वञणु शुरू थी वेंदो आहे अदारे में, जंहिंखां टैगोर खे सख़्तु नफ़रत आहे। बहरहाल मां टैगोर सां ॻाल्हायां थो, टैगोर सां ॻाल्हाए हुन इजाज़त वरिती। असां उहो जलसो कयोसीं हुते ऐं उन जलसे में ॿियनि बंगाली, हिंदी ऐं ॿियनि ॿोलियुनि में ॻाल्हायो। मां अंग्रेज़ीअ में उहा तक़रीर कई ऐं उन खां पोइ जॾहिं मां स्टेज ते लथुसि, या पहिरीं मुंहिंजी तक़रीर हुई, उन खां पोइ त तक़रीबन मां उते शांति निकेतन में हाउस होल्ड वर्ड थी वियुसि ऐं असां जेका प्रोसेशन कढी उन में समूरा उस्ताद ऐं उन्हनि जूं फैमिलीज़ असां सां गॾु सुबुह जो प्रभात फेरी चवंदा हुआ उनखे, बंगालीअ में बोइतालिक चवंदा हुआ, उहा असां कढीसीं। उनखां एॾा मुतासिर थिया जो उस्तादनि हक़ीक़त में उन्हनि जी बि कंहिं हद ताईं रुकावट हिकिड़ी दूरि थी वई, जो शागिर्दनि हुनजो साथ ॾिनो हिकु अहिड़े फंक्शन में जंहिंजे लाइ हू आता हूंदा हुआ। ॿिए 3 ॾींहं ते मां बीठो हुउसि, पंहिंजे बेख़ारी कंहिं दोस्तनि वोस्तनि सां बि चकर ॻाल्हायो त एतिरे में हिकु तमामु कारो सांभरो माण्हू मुंहिंजे भरिसां आयो, जंहिंखे जवाहरलाल नेहरू वारी गिडी पातली, उहो आयो बंगालीअ में कंहिं मुंहिंजे दोस्त खां पुछाईं। तंहिंखां पोइ मुंहिंजे मथे ते आशीर्वाद जो हथु रखी चयईं त सदा जेकर जीअंदो रही, छो त तो असांखे निंड मां अची सुजाॻ कयो। मां हैरान हुउसि त हीउ कहिड़ो माण्हू आहे। मां हुन खां पुछियो, चई हीउ आहे हिंदुस्तान जो वॾे में वॾो पेंटर नंदलाल बोस। त इन्हनि माण्हुनि सां जेको एसोसिएशन थियो, जंहिंजे नतीजे में मां आहिस्ते आहिस्ते वधीक सियासत ॾांहुं माइल थींदो वियुसि। वेझे पंध ते अंडमान निकोबार ॿेट मां जेके शख़्स हुआ जनम टीप खाधल सियासी माण्हू, चिटगांग आर्मरी रेड वारा माण्हू ऐं काकोड़ी केस वारा माण्हू, उन्हनि जी हिकिड़ी कैंप हुई जेका मरहूम फज़ल हक़, उन चीफ मिनिस्टर हो बंगाल जो, उन वापसि घुराया हुआ। उन उहा कैंप फ़िलहाल ॼण त उन्हनि खे डिस्पर्स करण लाइ उनखे आज़ादी बि काफ़ी हुई, पर शाम जे वक़्तु उनखे हुते रिपोर्ट करणो पवंदो हो। उन्हनि खे पतो पियो त हिकु अहिड़ो सिंधी आहे जेको जंहिं तक़रीर कई आहे ऐं आज़ादीअ जे बारे में ज़िक्र कयो आहे। उन्हनि मूंखे कॉन्टेक्ट कयो ऐं उन्हनि मूंखे किताब सजेस्ट कया, जंहिंजे नतीजे में मुंहिंजे लाइ हिकिड़ी नई दुनिया सियासत ऐं किताबनि जी खुली वई। साईं कता कलामी माफ़, असां हिकिड़े कुझु रिसालनि में पढ़ियोसीं त अव्हांखे मैन फ्रॉम मोहनजोदड़ो चई करे ऐं टैगोर मिलियो हो जॾहिं अव्हां अञा नौजवान हो। मां जॾहिं हुते पहुतुसि त इहा हुनजी रस्म हूंदी हुई त नए शागिर्द खे हिकु टैगोर सां मिलाईंदा हुआ। त मूंखे जॾहिं वठी हलिया त प्रिंसिपल हुयो, जेको वरी साॻियो हुन सेक्रेटरी बि हुयो, अनिल चंद। उन मुंहिंजो नालो खयो, पर पूरो नालो हुनखे खणणु न पियो अचे
ऐं उनखे चई त मुंहिंजे दड़े जो ही वेझो आहे। त टैगोर हिकदमि चयो यू किल्ड अवर मैन। मूं चयो त अहिड़ो गुनाह असां कोन कयो आहे। चई न, मां खिली थो चवां इन करे जो उन वक़्तु बहितरीन जेको आर्कियोलॉजिस्ट हुयो, आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जो, अब्दुल रहमान जी बराई जो था मारिजी चुको हो। हुन सम्झो त को सोन बोन जी तलाश थो करे या उन वटि को ट्रेयर हूंदो, उहो क़तल थियो हो। उन जे बारे में हू ज़िक्र करे रहियो। मां भाउ हुनजो नालो R.D. बैनर्जी हो या शायदि मजमूदार हुयो जेको क़तल थी चुको हो। ऐं पोइ वरी हुनखे नालो खणणु न ईंदो हो। त जॾहिं मां हुन सां मिलियुसि, छो त तंहिंखां पोइ मूंखे तमामु घणो हुनजे जाइ ते वञण जो मौक़ो मिलियो ऐं हुनजी लाइब्रेरी यूज़ करण जो मौक़ो मिलियो, त हू इंट्रोड्यूस ई कंदो, चवंदो त मैन फ्रॉम मोहनजो दड़ो ही इज़ अलाउड। त पोइ उनजे करे मुंहिंजो नालो ई पइजी वियो मैन फ्रॉम मोहनजो दड़ो। अच्छा साईं, त पोइ अवां कहिड़े सन में शांति निकेतन मां तालीम हासिल करे फारिग थिया? मां 1939 में वियो हुउसि, 41 में मोटी आयुसि अप्रैल में। तंहिंखां पोइ वरी हिते मूं SC शाहनी लॉ कॉलेज, जेको हाणे सिंध मुस्लिम लॉ कॉलेज जे नाले सां मशहूरु आहे, उन में लॉ जी दाख़िला वरिती। पर साल मां उते पढ़ियुसि ऐं साल खां पोइ जंग हली पे। असांजे यारनि पंहिंजी सियासी लाइन बदिलाई हुई त मूं सोचियो त मां फ़ौज में भर्ती थी वञा। 1941 इहा हुजे, मां भां थो त जुलाई जो महीनो हुजे, जुलाई जो महीनो 42 जो। मां आयुसि जॾहिं मोटी ॻोठां त ॾंड बैठकूं करे ख़ूब सिहतमंद थी आयुसि त मां फ़ौज में थो भर्ती थियां, छो त घणी मुंहिंजा दोस्त भर्ती थी चुका हुआ फ़ौज जे अंदरि। ऐं फ़ौज में असां भर्ती इन लाइ पे थियासीं त अल्टीमेटली असांखे हिंदुस्तान जे आज़ादी जी लड़ाई जेका आहे तंहिंखे अंदरां लड़णो आहे। पहिरीं फैसिज़म खे शिकस्त ॾियणी आहे, तंहिंखां पोइ असांखे हिंदुस्तान खे आज़ादु कराइणो आहे, बरे सग़ीर खे आज़ादु कराइणो आहे। ऐं इहा हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त उन वक़्तु बि असां राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन मुस्लमान अक्सरियत जे इलाइक़नि जो क़बूल पे कयोसीं, ख़ासि करे जेका असांजी स्टूडेंट फेडरेशन हुई जंहिंसां मां मुंसलिक हुउसि। असां, मूंखे यादि थो पए त हिकिड़ो जिन्ना साहिब खे टेलीग्राम बि मोकिलियो आहे जुलाई या अगस्त में, जंहिंमें असां उनखे जतायो आहे त असां शागिर्द जेके आहियूं उहे हिंदू या मुस्लमान तव्हां सां आहियूं जेसिताईं सेल्फ डिटर्मिनेशन मुस्लिम मेजॉरिटी इलाइक़नि जो आहे। यानी पाकिस्तान जो जेको मफ़हूम आहे त मुस्लिम मेजॉरिटी इलाइक़नि खे आज़ादी जो हक़ु मिले, ख़ुदि इरादत जो हक़ु मिले, उन खे असां उन ई ज़माने में क़बूल पियो कयोसीं। इन हद ताईं असां राजगोपालाचार्य फार्मूला जेको हो तंहिंखे क़बूल पियो कयो। साईं अतिया, साईं जंहिं दौर जी ॻाल्हि पियो करे, मुंहिंजो ख़्यालु आहे त अवां अञा उन दौर में जनमु न वरितो हूंदो, पर उन खां पोइ जॾहिं तव्हां तारीख़ पढ़ी आहे त उन जे रोशनीअ में अवां साईं खां कुझु पुछणु चाहींदो? तव्हांजी शख़्सियत, साईं जी शख़्सियत अहिड़ी आहे जो मूंखे त लॻे थो त असांजा सुवाल बि अणपूरा आहिनि, टाइम बि अणपूरो आहे, पर मां मुख़्तलिफ़ मुंहिंजे ज़हन में सुवाल आहिनि। पहिरीं त इहे तव्हां जेको 1940 में कहाणी लिखी भाॼुकड़, ऐं उन खां पोइ तव्हांजा तालीमी मसइलनि ते कालम बि छपिया आहिनि। असांजे समाज में जेको तालीम जो जेको सिरिश्तो हो उहो अॼु ओड़ी बुरी हालत में मौजूदु आहे, बल्कि ॾींहों ॾींहुं अञा वधीक बुरी हालत में आहे। तव्हांजी सॼी जिदोजहद, तव्हां जूं उहे महसूसात, तव्हांजी फीलिंग्स, उहे अॼु बि जॾहिं तव्हां उहे साॻियो ॾिसो था हिकु अधु सदी पुठिते नज़र फेराए त मायूसी थिए थी? मूंखे मायूसी लाइ को सबबु नज़र कोन थो अचे, बावजूदि इन जे त मां हिन वक़्तु 75 वरे जो उमिरि जो आहियां। इंसान खे मायूसी उन खे थींदी आहे जंहिं ज़िंदगीअ मां तमामु घणियूं तवक़ुआत रखियूं हुजनि। मां ॻोठ जो ॼाओ आहियां ऐं डाउन टू अर्थ जंहिंखे चइबो आहे। मूंखे माण्हुनि जा मसइला सुझनि ऐं मां कॾहिं बि ईअं न पिए सम्झो त असांजा मसइला को ईअं आसानीअ सां सुलझी वेंदा। ऐं मां तारीख़ जो बि ॼाणू आहियां ऐं लिटरेचर जो बि ॼाणू आहियां। लिटरेचर मां तारीख़ ॾे आयो आहियां ऐं सियासी ऐं समाजियात जो मूंखे शऊर आहे। त मूं कॾहिं न सम्झो त असांजी का इहा स्ट्रगल जेका सा आसान थींदी। ऐं हिन वक़्तु 75 वरनि खां पोइ ऐं मुंहिंजी एक्टिव पॉलिटिकल लाइफ जेका आहे या अदबी लाइफ जेका आहे सही 50 वरनि ते स्प्रेड आउट आहे। 21 वरनि जी उमिरि में मां सियासत में आयो आहियां ऐं तंहिंखां वठी एक्टिव आहियां। लेबर में मूं कमु कयो आहे, किसाननि में कमु कयो आहे, अदीबनि में कमु कयो आहे, शागिर्दनि में कमु कयो आहे, क़ौमुनि में कमु कयो आहे। ऐं अॼु बि मां हिकु लिहाज़ खां इन लिहाज़ खां एक्टिव आहियां त अॼु मूं वटि महफ़िल लॻे थी ऐं लाड़काणे जा जेके
या तर जा या सिंध जा जेके अदीब ऐं शाइर ईंदा आहिनि या ॿियनि सूबनि जा ईंदा आहिनि लाड़काने में त ज़रूरु मूं वटि ईंदा आहिनि ऐं मुंहिंजो वक़्तु जेको आहे सो फ़ाइदेमंद तरीक़े सां सफल तरीक़े सां ख़र्च थी रहियो आहे ऐं मां सम्झां थो त जेसि ताईं शख़्सी मुंहिंजी ज़िंदगीअ जो तलुक़ु आहे उन में का कमी कान्हे। मां पंहिंजे वसार पंहिंजे मुल्क पंहिंजे ॻोठ पंहिंजे इलाइक़े तर पाकिस्तान ऐं सिंध जे लाइ पंहिंजे वसार पंहिंजो वक़्तु ॾिनो आहे। पहिरें बरे सगीर जी आज़ादी लाइ मूं कमु कयो ऐं मूंखे पंहिंजे ज़मीर ते को बार कोन्हे त मूं हितां जे अक्सरियत जेका मुस्लमाननि जी आहे जेका मिनत कशनि जी आहे हारियुनि जी आहे उन्हनि जे ख़िलाफ़ कॾहिं कोन कमु कयो आहे। हक़ीक़त में मूं पंहिंजे कम्यूनिटी खां कंहिं हद ताईं कटिजी उन्हनि जी ख़िदमत कई आहे छो त मां सम्झंदो हुउसि त दीज़ आर द पीपल हू आर द साल्ट ऑफ द अर्थ। इहे हारी आहिनि जेके असांजो अनो पाइनि था ऐं उन्हनि सां मुंहिंजी वाबस्तगी जेका आहे त ज़रूरी आहे छो त मां जंहिं तबिके सां तालुक़ु पियो रखियो उहो मिडिल क्लास हिंदुनि जो मिडिल क्लास हो जेके घणे भाङे सूदखोरीअ ते पलबा हुआ ऐं जंहिंजी मिल्कियत घणे भाङे 1901 खां वठी ऐं हुननि ज़मीनूं हासिलु कयूं आहिनि। साईं असां ॿुधो त तव्हां इन सिलसिले में हिकिड़े दफ़े को लठियूं बि खाधियूं हिते ईदगाह वारी जाइ ते कराची शहर में? उहो वाक़ियो बाद में आहे जॾहिं मां 1942 जे तहरीक में गिरफ़्तार थी वियुसि। उहो मूं 1.5 साल अंदरि जेल में काटियो ऐं तंहिंखां पोइ जॾहिं मां निकितुसि त मां सिधो सो लेबर तहरीक में वियुसि। साॻिए वक़्तु मां स्टूडेंट तहरीक सां बि वाॻियल रहियुसि। 1942 में जॾहिं पहिरें ॾींहुं मूं जॉइन कयो आहे त उन ॾींहुं ॾाढियूं लठियूं मूंखे वसायूं हुयूं ऐं मथो फाड़जी पियो जंहिंमें 3-4 टाका लॻल आहिनि जेको अञा ताईं बि कॾहिं कॾहिं साइकोलॉजिकली मुंहिंजे लाइ निंड मां ऐं ख़्वाब मां उथंदो आहियां ॼण मूंखे लठियूं लॻनि पियूं ऐं मां मथे ॾे हथु खणी खणी चवंदो आहियां त उहो सालिम आहे पंहिंजे जाइ ते। ऐं इहा मेमरी कहिड़ी तरह अञा ताईं बि बरक़रार आहे ऐं मां भायां थो शायदि जेके माण्हू मार खाधियल आहिनि उहे किले में मार खाधी हुजनि या जंग जे मैदान ते मार खाधी हुजनि या किथे कंहिं घेटीअ में हुननि जे मथां पुलिस जे लठियुनि जो वसकारो थियो हुजे इहो शायदि प्रॉब्लम साइकोलॉजिकल रहे थो जो तुंहिंजी मुंहिंजे लाइ साइकोलॉजिकल प्रॉब्लम्स कॾहिं बि कोन रहिया आहिनि। किले मां बि थी आयो आहियां जेलनि में बि ड्रिगो वरसो काटियो अथमि ऐं मूंखे पंहिंजे ज़मीर ते कॾहिं बार कोन लॻे थो पियो। मूं पंहिंजे वसार सिंध जे माण्हुनि जे लाइ जंहिंजी अक्सरियत मुस्लमान हुई हारी हुई उन्हनि जे लाइ कमु कयो आहे। सब कांटीननि जे आज़ादीअ में मूं हिसो वरितो आहे ऐं पाकिस्तान क़ाइमु करण जे जेका तहरीक हुई तंहिंमें कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जो जेको मुख्य किरदारु हो जेको तमामु थोरा माण्हू ॼाणनि था त जेकॾहिं कम्यूनिस्ट पार्टीअ वारा पंहिंजा टोटल वर्कर्स मुस्लिम मज़हब सां वास्तो रखंदड़ जेकॾहिं असां कम्यूनिस्ट पार्टीअ वारा मुस्लिम लीग में शरीक न कयूं हा त पंजाब कॾहिं बि यूनियनिस्ट पार्टीअ जे हथां न वञे हा कॾहिं बि पंजाब जे अंदरि हिकिड़ी अवामी तहरीक उथी खड़ी न थिए हा त पाकिस्तान जे क़ाइमु करण में बि डायरेक्टली या इनडायरेक्टली असांजो तमामु घणो हथु आहे ऐं मां उन्हनि सिंधियुनि मां आहियां ऐं उन्हनि चंद माण्हुनि मां आहियां जेके अॼु बि जस्टिफाई कयूं था पाकिस्तान पाण खे जस्टिफाई कयो आहे। इन लिहाज़ खां त जेकॾहिं पाकिस्तान न बणिजे हा त हिंदुस्तान में हज़ारे बोसनिया हुजनि छो त जाते जाते मुस्लमाननि जी मेजॉरिटी हुजे हा मुस्लमाननि कॾहिं बि सवलाईअ सां ॿियनि जी हुकुमरानी क़बूल न कई आहे ऐं जिते जिते मुस्लमान अक्सरियत में आहिनि अॼु बि हुननि जी स्ट्रगल पंहिंजे वजूद लाइ पंहिंजे कल्चर जे लाइ पंहिंजे तहज़ीब लाइ ऐं जेका हुनखे यादि आहे त हुननि सब कॉन्टिनेंट जे मथां 1000 साल हुकूमत कई आहे उहा हुननि जे ज़हन मां दफ़े मुश्किल थींदी। साईं अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ जदोजहद में ऐं सिंध ऐं पाकिस्तान जे मुस्लमाननि जे आज़ादीअ जे हवाले सां अवां जेका जदोजहद कई उन में हिते सिंधी मुस्लमान अॻवान कहिड़ा अवां सां गॾु कमु कयो? उन मूंसां गॾु उन वक़्तु जेके शागिर्द हुआ मुस्लिम स्टूडेंट्स फेडरेशन वारा सभु शरीक हुया छो त उन्हनि सां मां ॾाढो क्लोज़ हुउसि। अली गौर खोड़ो हुयो स्टूडेंट फेडरेशन जो प्रेसिडेंट हो, शेख अब्दुल सत्तार उन जो सेक्रेटरी हुयो ऐं फताह मेमन वाइस प्रेसिडेंट हो। इहे मुंहिंजा क्लास फेलोज़ बि हुया या साल हेठि या साल मथे आहे त असां उन्हनि सां गॾु ईदूं मल्हाईंदा हुआसीं ऐं असां हुनखे दावतूं ॾींदा हुआसीं त ॾियारी जे मौक़े ते हू असां सां अचे गॾिजी ऐं फंक्शन में शरीक थियनि। पर इमीडिएटली 45 खां पोइ मुंहिंजो वरी जेको वास्तो पियो सो लेबर तहरीक में मुस्लमान जी मेजॉरिटी हुई ऐं हक़ीक़त में हिकु सबबु जंहिंजे करे
असां वधीक इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनोसीं त असां हिंदुस्तान या बरे सगीर जी आज़ादीअ लाइ मुस्लिम वर्कर्स खे मोबिलाइज़ करणु पिए चाहियोसीं ऐं मुस्लमान वर्कर ग्रेजुअली मुस्लिम लीग जो जेको स्लोगन हो पाकिस्तान जो रहिया राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन मुस्लिम मेजॉरिटी इलाइक़नि उनखां मुतासिर थी रहिया हुआ। असां न पिए चाहियो त वर्कर्स में डिसयूनिटी थिए हिंदू मुस्लिम लाइन्स ते मज़हबी लाइन्स ते। असां चाहियोसीं पिए त उहा यूनिटी सिर्फ़ु अहिड़ी तरह बरक़रार रहंदी जॾहिं असां सभिनी वर्कर्स जी मुतहदा जदोजहद जंहिंमें बरे सगीर जी आज़ादी ऐं तंहिंसां गॾु बरे सगीर सां गॾु मुस्लमान मेजॉरिटी वारा जेके इलाइक़ा हुआ तंहिं जी आज़ादीअ जो बि जॾहिं राज़ मुज़मिर हूंदो तॾहिं असां समूरा वर्कर शरीक थींदा। ऐं नतीजो इहो थियो त जॾहिं असां 46 में जेका नेवीअ जी बग़ावत थी नेवीअ जे बग़ावत में जेका असां डेमॉन्स्ट्रेशन कोठाई ईदगाह मैदान ते जेको अॼु बि आहे त उन जे अंदरि जेको असांखे रिस्पॉन्स मिलियो तंहिंजो सबबु हो त असां 5 होल टाइमर्स हिंदू हुआसीं पर 5 ई कम्यूनिस्ट हुआसीं। 5 ई इहो कम्यूनिस्ट पार्टीअ जी पॉलिसी एक्सेप्ट कई त बरे सगीर जे अंदरि आज़ाद मेजॉरिटी मुस्लमान जो इलाइक़ो जेकॾहिं चाहींदा त थींदो तंहिंजी माना त सबस्टेंस ऑफ पाकिस्तान असां एक्सेप्ट कयोसीं। एॾो असांखे रिस्पॉन्स मिलियो जो उहो जेको फंक्शन जेको थियो हो जंहिंमें तक़रीबन 12 माण्हू मुआ हुआ ऐं पॉपुलेशन वाइज़ कुझु मुस्लमान हुन में मुआ कुझु सिख मुआ कुझु हिंदू मुआ कुझु गढ़वाली धकी थिया ऐं तक़रीबन 100-150 माण्हू ज़ख़्मी थिया हुआ ऐं पूरो कराची उन वक़्तु कराची जी पॉपुलेशन 6 लख हुई सॼी वर्किंग पॉपुलेशन जेका हुई ऐं ईदगाह मैदान जे चौधारी जेके औरतूं हुयूं से सभु उते मौजूदु हुआ। उन ज़माने जे सिंध जी जेका माशरती प्रोफाइल या सूरत हाल हुई साईं उन मुतलिक़ कुझु असांखे ॿुधायो। साईं बुनियादी ॻाल्हि इहा आहे त सिंध जे अंदरि डोमिनेशन ज़मीन जे अंदरि बि हिंदुनि जो ई हुयो जंहिंजे करे हितां जो अक्सरियत जेका मुस्लमाननि जी सा ग्रेजुअली मुस्लिम लीग ॾांहुं ग्रेविएटेड करणु लॻी पाकिस्तान जो रेज़ोल्यूशन पास थियण खां पोइ। मां भायां थो त सिंध जे अंदरि ऐं कराचीअ जे अंदरि वॾे में वॾियूं तहरीकूं हिंदुनि ऐं मुस्लमान जूं गॾियल ख़िलाफ़त जी तहरीक हली जेके गांधीअ लीड पे कयो ऐं ख़िलाफ़त जेको ट्रायल हो मौलाना मोहम्मद अली जो ट्रायल सो ख़ालिक रिना हॉल में हलियो आहे ऐं उन जी तारीख़ अॼु मौजूदु आहे त हाईएस्ट डेमॉन्स्ट्रेशन्स ऑफ यूनिटी हिंदुनि ऐं मुस्लमाननि जा बि कराची में थिया आहिनि ऐं कराचीअ जे अंदरि पाकिस्तान बणिजण खां पोइ जेको वरी 48 में फ़साद थिया जिन खे कुझु वक़्तु जल्दी क्रश कयो वियो रोकियो वियो तंहिंजो बि मुज़ाहिरो कराची में थियो छो त उन वक़्तु जेके तमामु घणा माण्हू ॿाहिरियां आया जेके दिल्लीअ जा लुटियल फुरियल माण्हू हुआ या जेके बॉम्बे खां आया पिए उन्हनि खे न घर हुआ न तंबू हुआ न रहण लाइ काई जाइ हुई इन जे करे उन में ॾाढी परेशानी हुई ऐं फ़साद थियो। पर जेके यूनिटीअ लाइ असांजो मैदान तयारु थियल हो त असां ॾिठोसीं त हिंदू वर्कर हितां हलियो वियो असां साॻाई माण्हू असां वञण खां इनकार कयोसीं साॻाई माण्हू वर्कर जेके हुआ त मुस्लमान जो तइदादु रेफ्यूजीज़ जो तइदादु असांजी यूनियन्स में आयो। असांजी यूनियन्स ऑफिस खुलियल हुई ट्रेड यूनियन कांग्रेस जेका कराची जी हुई ऐं उन में बावजूदु इन जे त असां मेजॉरिटी होल टाइमर्स जेके हुआसीं से कम्यूनिस्ट ऐं सोशलिस्ट ख़्यालनि जा हुआसीं ऐं कॉमरेड बुखारी असांजो लीडर हुयो जमालुद्दीन बुखारी त हिकिड़ा विया उन्हनि जी जाइ ॿिए न अचे भरी ऐं असांखे उहो कॾहिं कोन महसूसु थियो त असां अणघुरबल आहियूं या असां हलिया वञूं या भॼी वञूं। भला साईं फ़र्क़े वारियत जे ख़िलाफ़ जेको तव्हां सॼी ज़िंदगी हिकु लिहाज़ खां जदोजहद कई उन में कॾहिं ईअं थियो त कंहिं हिकिड़े फ़िरक़े जा इंतिहा पसंदि अव्हां जे ख़िलाफ़ थी विया हुजनि? इहो कॾहिं बि मूं ते ज़ाती तरह को बि हमिलो कोन थियो आहे। ईअं थियो त हिकु दफ़े पाकिस्तान जो हिकिड़ो जलसो पियो थियो पाकिस्तान जे 1946 या 47 जी ॻाल्हि आहे त उन में असां जॉइन कंदा हुआसीं असांजे फंक्शन्स में मुस्लिम लीगर जॉइन कंदा हुआ या जेके कांग्रेसी नौजवान छोकिरा हूंदा हुआसीं असांखे जॉइन कंदा हुआ असां वरी मुस्लिम लीग जे फंक्शन्स में या कांग्रेस जे फंक्शन्स में जॉइन कंदा हुआसीं
त हिकिड़े फंक्शन में अलबत्ता मौजूदा गवर्नर जेको सिंध जो आहे मिस्टर महमूद हारून, उनखे कुझु नाराज़गी मुंहिंजे तक़रीर ते थी हुई, छो त मूं चयो त जॾहिं हिंदुनि ऐं मुस्लमाननि जो खून गॾिजी वेंदो त इहे जेके इख़्तिलाफ़ात आहिनि हिंदू ऐं मुस्लमान जा से ख़तमु थी वेंदा, पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जो सुवाल जेको आहे सो बि ख़तमु थी वेंदो ऐं असां गॾिजी बरे सग़ीर खे आज़ादु कराईंदासीं ऐं उन में हिकु आज़ादु पाकिस्तान क़ाइमु करण जे लाइ गुंजाइश हूंदी। त हुन हथु मथे कयूं त मूंखे यादि थो पए त सईद हारून जेको मुंहिंजो तमामु वेझो दोस्त हुयो ऐं महमूद हारून जो नंढो भाउ हुयो, उन बांह खे रोके फिटी कयो, उन चयो त हीअ असांजो दोस्त आहे, हीअ असांजा साथी आहिनि, हीअ असां सां स्ट्रगल पिया था कनि, असां सां गॾु पिया था स्टूडेंट फ्रंट ते वर्कर्स फ्रंट ते जिते किथे असां सां स्ट्रगल पिया था कनि। साईं सईद हारून जो ज़िक्र निकितो आहे त अव्हांजे हिकिड़े कहाणीअ में किरदारु आहे सईद हारून ऐं इहा ॻाल्हि निकिती आहे। हूअं असां इन गुफ़्तगूअ में वापसि हलंदासीं जॾहिं शांति निकेतन मां निकिरी तव्हां सॼी ज़िंदगीअ जो हिकिड़ो वॾो डिघो क़ाफ़िलो कयो आहे, पर असांखे ॿुधायो त इहो सिंधी कहाणीअ में अव्हांखे बानियुनि में लिखियो वञे थो, उहा कहिड़ी कहाणी हुई जंहिंमें सईद हारून जो कैरेक्टर हो ऐं बाक़ी तव्हांजी कहाणियुनि जो कहिड़ो रोल हो सिंधी अदब में? 1969 जी ॻाल्हि आहे जॾहिं इहे डिस्टर्बेंसिस अयूब ख़ान जे ख़िलाफ़ु शुरू थिया। शुरूआति थी कराचीअ जे स्टूडेंट्स जे जलसनि मां, जिन में कम्यूनिस्ट मुस्लिम लीगी शागिर्द सभिनी गॾिजी प्रोटेस्ट पे कयो, त उन जे नतीजे में जेका तहरीक थी, मां हिते आयल हुउसि। पोइ असांजो हिकिड़ो दोस्त आहे जेको अञा बि हाल हयात आहे, प्रोफेसर इक़बाल, सो उहो आयो मूं वटि, उन ज़माने में ॾाढो पियंदो हो। मूंखे चई त वक़्तु आयो आहे जॾहिं असांखे हिन तहरीक खे लीड करणु खपे। सॼे पाकिस्तान में आहिस्ते आहिस्ते डिस्टर्बेंस वधंदा पिया विया, त मां चयो त बिल्कुलु थियणु खपे। ऐं जॾहिं मां हितां वियुसि पे मोटी लाड़काणे ॾांहुं, त गाॾी वाट ते पंध ज़रे ज़रे ते रुकजंदी पई हली। मूंखे यादि आयो त 42 में बि ईअं ई गाॾियुनि खे रोकियो पियो वियो ऐं असां उन खे हिकिड़ी इनकलाब जी शुरूआति पे सम्झोसीं। ऐं मां भायां थो त इहा जेकॾहिं अयूब ख़ान पावर हैंड ओवर न करे हा हिनखे यहिया ख़ान खे, जंहिंखे असां यूज़र पर ई चवंदासीं, हू पाण बि यूज़र पर हुयो अयूब ख़ान, ऐं वरी यहिया ख़ान ॿियो यूज़र पर हो जंहिंखे हुन पावर हैंड ओवर पे कई, त उन सिलसिले में जेका अपहीवल थियो सॼे मुल्क जे अंदरि, ईस्ट बंगाल जे अंदरि, ईस्ट पाकिस्तान जे अंदरि हिते थियो, त उनजे नतीजे में असां महसूसु पियो कयोसीं त वी आर ऑन द ब्रिंक ऑफ अ रिवोल्यूशन। असां हिकिड़े इनकलाब जे दहाने ते पहुता आहियूं। ऐं मुमताज़ दौलताना जेको उन वक़्तु मुस्लिम लीग जो लीडर हुयो, उन एक्सप्रेस कयो हो त यहिया ख़ान पुल्ड बैक द कंट्री फ्रॉम द बिगिनिंग ऑफ अ रिवोल्यूशन। अहिड़े तरह हुन उनखे सपोर्ट पियो कयो, छो त दौलताना जेको जवानीअ ज़माने में कम्यूनिस्ट तहरीकुनि सां फ्लर्ट कंदो हो, इंग्लैंड में बि सोशलिस्ट ऐं कम्यूनिस्ट तहरीकुनि जे तमामु वेझो हो, मियां इफ्तिखारुद्दीन दौलताना, उनखे ज़ाहिर आहे त वॾो फ्यूडल हो लॉर्ड, हिन वक़्तु बि हाल हयात आहे, पर हुनजी लाइब्रेरी ॾाढी तमामु सुठी आहे। कम्यूनिज़म ऐं सोशलिज़म ते जेकॾहिं तव्हांखे को बि किताबु खपे त हुनजी लाइब्रेरी में मिलंदो। उहो माण्हू पंजाब जो प्रेसिडेंट, मुस्लिम लीग जो प्रेसिडेंट बि रहियो हो ऐं मुस्लिम लीग जो लीडर हुयो असेंबली जे, क़ौमी असेंबली जे अंदरि बि। तंहिंजे करे उनखे ज़ाहिर आहे त वरी बि पंहिंजे क्लास जी, पंहिंजे तबिके जी जेका हिफ़ाज़त हुई सा वधीक अज़ीज़ हुई। तंहिंजे करे जेका मूवमेंट हली 1969 में, जंहिंजी सरबराही कंहिं हद ताईं भुटे पे कई, पर इहा ॻाल्हि ॾेखारी त भुटे त रुॻो हिकिड़ो जंहिंखे चइबो आहे त हिकिड़ो तीली खणी उछली, पर मवाद पकल हो। हिकिड़े तूफ़ान वांगुरु सॼी तहरीक जेका आहे सा ओलह पाकिस्तान खां वठी वेंदे ओभर पाकिस्तान ताईं फैलिजी वई। ऐं इहो 1 यूनिट जो बि ज़मानो हो साईं? इहो 1 यूनिट हुयो, 1 यूनिट जे ख़िलाफ़ ई त सॼो तूफ़ान थियो। त नतीजे में इन जे साईं कहाणीअ जो ज़िक्र अवां ज़रूरु कजो सईद हारून वटि। त इहा कहाणी जेका आहे सा मां इन बैकग्राउंड में लिखी हुई त मुल्क खे सरमाएदार तबिके जे लाइ ख़ुदि सरबराइज़िंग हुई, हुनखे घेराव कयो पियो समूरियो जेके डिग रोड ते या हिन ते
जेके परियां कहिड़ो आहे शहर जेको इंडस्ट्रियल टाउन आहे कोरंगी कोरंगी न सॼे शहरनि जे अंदरि तमामु वॾी हिकिड़ी लेबर तहरीक उथी खड़ी थी जिते कारखाननि ते कब्ज़ो कयो हो मज़दूरनि त उन्हनि जो ख़्याल में रखंदे मां सईद हारून सां वियोसि गॾिजण सईद हारून चयो त यार तूं मुंहिंजी कॾहिं बि सलाह न मञी आहे ऐं 1951-52 खां वठी मां तुंहिंजो हमेशह परस्तार रहियो आहियां ऐं जॾहिं बि इनकलाब ईंदो त मां तोसां सुवार हूंदुसि हमेशह तोखे बि चयो अथमि पर तूं मुंहिंजी ॻाल्हि कोन थो मञी जेकर तूं तॾहिं ई मुंहिंजी ॻाल्हि मञे हा त जेकर हिन तरीक़े सां असां जेकर डेवलप कयूं हा मूं वटि रिसोर्सिस आहिनि ऐं तूं जेकर इनकलाबी हिकिड़ी मैगज़ीन कढी हा त मां चयो बाबा मां कॾहिं बि तुंहिंजे व्यू पॉइंट ते सही तरीक़े सां न हली सघां पोइ मां उन ॾींहुं वियो हुउसि इहो मां ॿुधायां थो 1971 जंहिं ॾींहुं बम्बार्डमेंट इंडिया जी थी त उन ॾींहुं मां हुन स्टूडियोज़ ते ईस्टर्न स्टूडियोज़ ते वियो हुउसि त इहा ॻाल्हि हली पई त बम्बार्डमेंट शुरू थी वई हुन हिकदमि मूंखे उतां सलामतीअ सां कढियो ऐं पोइ मूं वञी उहा आखाणी लिखी तव्हांजी कहाणियुनि में जेको औरत जा मसाइला आहिनि उनजी नफ़्सियात ॾाढी गहराईअ सां तव्हांखे परखियो आहे पर तव्हां मुस्लमान औरतुनि जा मसाइला त ॾिना आहिनि पर मुस्लिम समाज में जेका हिंदू औरत आहे उहा अञा वधीक भोॻे थी इन करे जो उनजा रस्म रवाज अञा वधीक कड़ा आहिनि उन जूं हालतूं अञा वधीक बदतर आहिनि त तव्हां उन मौज़ूअ ते छो कोन लिखियो छा तव्हां पंहिंजे हम असर अदीबनि खां मुतासिर थी मुस्लिम औरत जो किरदारु खयों इत्फ़ाक़ इहो थियो त पहिरियों जेको किताबु असां 1945 में छपियो पिए मां जॾहिं जेल मां ॿाहिरि निकितुसि 1944 में त गोबिंद माली उन वक़्तु नई दुनिया जे नाले सां हिकिड़ो रसालो छपे रहियो हो जंहिंखे शुरू शिकारपुर में गोबिंद पंजाबीअ कयो हो त मां जॾहिं ॿाहिरि निकितुसि मां चयो दादा हीअ तर्जुमा जेके आहिनि ॿियनि ज़ुबाननि मां त असां घणा कया आहिनि हाणे वक़्तु आयो आहे जॾहिं असां वटि अदीब बि आहिनि आलिम बि आहिनि जेके रूसी लिटरेचर खां वेठी वेंदे अमेरिकन लिटरेचर ताईं तमामु घणो पढ़ियो अथऊं ऐं उन खां मुतासिर बि आहिनि त छो न असां पंहिंजे सिंध जे समाज जी जेका आहे सा सही तस्वीर पेश कयूं त असां हिकिड़ो किताबु छपायोसीं जंहिंजो नालो इहो रेगिस्तानी फूल जेको बाद में वरी छपायो आहे तारिक अशरफ साॻियो ई किताबु ॿिए कंहिं नाले सां ऐं उन में मां हिकिड़ी आखाणी पंहिंजे ॻोठ जे हवाले सां लिखी जेका लॾ पलाण 40 जे ज़माने में धाड़ियल ॿाड़ियल घणा थी विया हुआ फ़क़ीर जेको हो भगत कंवरराम कुसी चुको हो भासाराम पमनाणी कुसी चुको हो त उन हवाले सां जेको ॻोठड़नि मां माण्हू लॾे शहरनि में पिया आया ऐं सखर में जेके फसाद थिया तंहिंजे बैकग्राउंड में इनसिक्योरिटी ॼण ॻोठनि में हिंदुनि जे लाइ वधी वई हुई धाड़ियल ऐं जंग जो ज़मानो हो जंग शुरू थी चुकी हुई 1939 सेप्टेंबर में त इन करे लॼऊं पिए त उन लॾ पलाण जे माहौल में जेको माण्हुनि जे हिकिड़ो जेका हुननि जे दिलनि खे सट अचे थी उन ते मां हिकिड़ी आखाणी लिखी हुई जेको आहे आख़िरि जो टुटणु जेको हिन वटि जो मजमूओ छपियो आहे तंहिंमें शायदि पहिरीं आखाणी आहे उहा उन खां अॻु मां 3 आखाणियूं अंग्रेज़ीअ में लिखी चुको हुउसि पहिरियों आहे द विलेज जंहिंखे मां ॾेखारियो हो बलराज साहिनी असांजो उस्ताद हो शांति निकेतन में उन खे मां जॾहिं ॾेखारी चई त हीअ त कहिड़े बि ॻोठ जी कहाणी थी सघे थी पंजाब में मुंहिंजो सिंध ऐं पंजाब जूं हालतूं साॻियूं ई आहिनि ऐं उहा उते जे इंग्लिश मैगज़ीन जेका आहे शांति निकेतन में उन में छपी हुई जेके हाणे 3 अंग्रेज़ी मां तर्जुमो थी आयूं आहिनि त रहीमा वारी कहाणी जेका आहे सा बिल्कुलु ॻोठ जी आहे मुंहिंजे पाड़ेसरी जी कहाणी आहे ऐं जंहिं वक़्तु असां इहो किताबु प्रेस में वियो पिए त गोबिंद मालीअ दाह कई त हिकिड़ो बि मुस्लमान राइटर कोन्हे सभु हिंदू राइटर्स आहिनि नौजवान जिन जूं ओरिजिनल कहाणियूं असां छपायूं पिए रेगिस्तानी फूल जे नाले सां ऐं ॿियो कंहिं छोकिरीअ जी कहाणी कान्हे मूं चयो इहा कमी मां पूरी थो कयां छाकाणि जो मुंहिंजे ॻोठ जी कहाणी हुई ऐं जेकॾहिं उन माण्हुनि खे ख़बर पए त इहा कहाणी मूं पंहिंजे ॻोठ जे वॾेरे जे बारे में लिखी आहे वॾेरे ख़ानदान जे बारे में लिखी आहे त मां क़तल थी वञा त मूंसां हिकिड़ो दोस्त रहंदो हो जेको एडवोकेट जनरल बाद में सिंध जो थियो अब्दुल सत्तार शेख जेको हाल हयात आहे अञा बि कराची में प्रैक्टिस थो करे हाई कोर्ट साइड ते ऐं फेडरल सुप्रीम कोर्ट में बि करे थो त मां उहो असां सां गॾु रहंदो हो कम्यून में
मूं हुनखे चयो बाबा हिकिड़ी आखाणी मां तुंहिंजे नाले सां ॾियां थो ऐं उन कजांइ, छो त उन ते वॾो स्टॉर्म खड़ो थींदो। सो उन ते इल्ज़ाम लॻो त लज़्तियत आहे उन में, ऐं इल्ज़ाम कंहिं लॻायो अशू केवलानी, जेको असांजो स्टूडेंट्स जो लीडर हुयो। पर जॾहिं हुनखे पतो पियो त लिखियो ई मां आहे, त हुनजो हुन कावड़ सतार तां घटिजी वई। हुन वरी पंहिंजे पहिरीं कहाणी आख़िरी कहाणी लिखी पद्मा जे नाले सां, जंहिंखे पाक साफ़ कहाणी चई सघिजे थो। ऐं मूं जंहिं माहौल में पलियोसि, इहा ई असांजे ॻोठ जी हिकिड़ी कहाणी आहे, ऐं जेका मजबूरी आहे औरत सां, जंहिंजो फ़ाइदो मथों तबिको वठे थो, जो केतिरियूं औरतूं क़ुरान बख़्शाए ॿुआरियूं विहारियूं वेंदियूं आहिनि, कनि खे शादी करणु न ॾिनी वेंदी आहे त मतां मिल्कियत विराइजी वञे, सौटनि खे मिली वञे, छो त सौट मासाज जो ई तालुक़ु थींदो आहे। त इहो जेको फिनामिना असां वटि आहे, ऐं इहा मशहूरु किरदारु हो असांजे इलाइक़े जो। तव्हां ॿलड़ीअ में बि ॿुधी हूंदी इहा कहाणी, छो त सारिया उते बि रहनि था। त हिन वक़्तु 3 जनरेशन थी हले पई। मूंखे ओन करण में का तकलीफ़ कान थी थिए, छो त मूंखे हाणे कंहिं माण्हुनि खे त केतिरनि खे इहा बि ख़बर कान्हे त अहिड़ी का औरत असांजे ॻोठ में हुई। साईं, सिंधी अदब जो इहो मरहलो जेको हो, जॾहिं तर्जुमा घणा हलंदा हुआ, तबाज़ात शयूं न हूंदियूं हुयूं, क्रिएटिव लिटरेचर अञा पैदा न थियो, तॾहिं अवां हुनखे हिकिड़ो मोड़ ॾिनो तबाज़ात ऐं क्रिएटिव लिखणनि ॾांहुं। त उन सां गॾु असां इहो पढ़ियो आहे त अवां सिंधी अदबी संगत जा बानी आहियो, ऐं सिंधी अदबी संगत खे अवां मुनज़िम कयो हो, या अदीबनि खे कंहिं हिकिड़ी मुनज़िम शिकिल ॾियण लाइ कोशिशि कई, उनजे लाइ कुझु ॿुधायो? जॾहिं शांति निकेतन मां मोटी आयुसि त इमीडिएटली मां कराची स्टूडेंट्स यूनियन अची जॉइन कई, जंहिंजो बानी अशू केवलानी हो। ऐं छाकाणि जो मां बेसिकली अदीब हुउसि, ऐं शांति निकेतन में मूं बहितरीनु उस्तादनि खां यूरोप जो बहितरीनु लिटरेचर पढ़ियो ऐं उन सां रुचनास थियुसि। डोस्टोविस्की, गोगोल ऐं रूस जा ॿिया जेके अदीब हुआ, गोरकी, तंहिंखां पोइ नोबल प्राइज़ विनर था न्यूट हैम्सन, टॉमस मैन, जेको आहे असांजो मशहूरु हिकिड़ो राइटर फ्रांस जो, सो बि नोबल प्राइज़ विनर आहे। उहे मूं जॾहिं पढ़िया, स्टाइनबेग जो किताबु पढ़ियो, त मूंखे ख़्यालु थियो त इहे समूरा मज़मून ऐं समूरा कैरेक्टर्स त असां वटि ॻोठ में पिया रुलनि। छो न असां पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि खां, असांजे पढ़ियल ॻढ़ियल तबिके मां उन्हनि किरदारनि खे ॾिसूं। बेंगाली ऐं हिंदुस्तानी लिटरेचर मुंहिंजो तमामु घणो पढ़ियल हो, छो त मां हितां सिंधी लिटरेचर ऐं हिंदी लिटरेचर 6-7 वरे जी उमिरि खां वठी पढ़णु शुरू कयो आहे। जॾहिं असां ॿिए दर्जे में पढ़ंदा हुआसीं, ॾिसो त मां कहिड़ो लसो पढ़ी थो वञा, त मां कहाणियूं पढ़णु शुरू कयूं। त प्रेमचंद, सुदर्शन, इन्हनि जो लिटरेचर मूंखे अॻी ख़बर हुई। टैगोर जे लिटरेचर खां मुतासिर थी मां ओॾांहुं पहुतोसि उन वटि वञी, ऐं तंहिंखां पोइ मूं वधीक अभ्यास कयो उते, छो त टैगोर जी लाइब्रेरी जेका हुई सा दुनिया भर जे बहितरीनु लाइब्रेरी मां हुई। जॾहिं बि हू जिते किथे वेंदो हो त हुनखे हर मुल्क मां ट्रेन लोड्स किताबनि जा भरे ॾींदा हुआ, जेके जनरल लाइब्रेरी में हुआ या संदसि पंहिंजे पर्सनल लाइब्रेरी में हुआ। ऐं मूंखे किताबनि जो एॾो शौक़ु थियो लिटरेचर जो, कोई जर्मन उस्ताद जेको यहूदी, जेको हिटलर जे ज़माने में निकिरी आयो हो हुतां, ऐं MA पंहिंजी जेका असां हुन कई हुई कैम्ब्रिज मां, उन लिटरेचर जो शौक़ु ॾियारियो। चई त बहितरीनु लिटरेचर जेको आहे सो सिर्फ़ु इंग्लैंड जो न आहे, इंग्लैंड जे राइटर्स जो न आहे, फ्रांस जा, स्पेन जा ऐं रूस जा जेके राइटर्स आहिनि से तमामु सुठो था लिखनि। डोस्टोविस्की मसलन, यानी डोस्टोविस्की, टॉल्स्टॉय, गोगोल, इहे सभु मुंहिंजा पढ़ियल आहिनि उन शागिर्दी जे ज़माने में। मां इन करे पंहिंजो जूनियर BA जो इम्तिहान मिस कयो हो त मां इहे किताब पढ़ी सघां। ऐं जॾहिं मूंखे उहो किताबु पंहिंजे लाइब्रेरी में न मिलंदो हो त वरी टैगोर जी जेका लाइब्रेरी हुई तंहिंजी मूं इजाज़त घुरी वरिती हुई। उन खां इन नमूने इजाज़त मिली त मुंहिंजे प्रिंसिपल हुनखे चयो त मैन फ्रॉम मोहनजोदड़ो वांट्स टू रीड, यूज़ योर लाइब्रेरी। जंहिं कमरे में मां हुजां, छो त हो हलंदो हो, उहो जेका चेयर आहे व्हील चेयर, उन ते हू वेठो हूंदो हो पंहिंजे लाइब्रेरी में ऐं गुनगुनाईंदो हो पियो या ॻाईंदो हो पियो। हुनजी उमिरि हुन वक़्तु 82। त मां खे रुॻो इहा मना हुई त उन जे कमरे में न वञा, पर जेके कमरे में दर खां लंघंदे हूंदो हो त मां नमस्कार करे ॿिए कमरे में घिरी वेंदो हुउसि। ऐं उते मां न रुॻो लिटरेचर सिर्फ़ु पढ़ियो, पर एंथ्रोपोलॉजी, हिस्ट्री, पॉलिटिक्स ते बि बहितरीनु किताबूं पढ़िया, जेके टैगोर खे सूखड़ी थी ॿियनि मुल्कनि मां मिलंदा हुआ, जेके ट्रेन लोड्स।
त इन पोइ साईं सिंधियत बि संगत तव्हां हिते कीअं हिते मां जॾहिं आयुसि मोटी सिंधियत बि संगत अॻ में ई मां भयां थो त 45 में उनजो वजूदु अची चुको हो जॾहिं मां जेल खां ॿाहिरि निकितुसि गोविंद माली उनजो वजूदु विधो हो उन वक़्तु नालो छा हो साईं? सिंधियत बि संगत सिंधियत बि संगत ई अते मां उनजी पहिरीं जेका मीटिंग अटेंड कई तरक़ी पसंदि मुसनफ़ीन जी धीउ आहे सिंधियत बि संगत उन जी इहा ॻाल्हि सही आहे इहा अॻ में ई कंहिं न कंहिं नाले सां हूंदी हुई कादिर बख़्श निज़ामाणी जो कम्युनिस्ट पार्टीअ जो ईंदड़ वेंदड़ हुयो हक़ीक़त में ऑर्गेनाइज़र हो सिंध जो ऐं मोहम्मद अमीन खोसो जेको वाहिद कम्युनिस्ट मेंबर हुयो सिंध असेंबलीअ जो 1937 जे इलेक्शन्स में जेको चूंडिजी आयो बलोचनि जे ज़िले मां जैकबाद मां ऐं मरहूम अल्लाह बख़्श जो तरफ़दार हुयो त उहो शायदि उन अंजुमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन जी जेके पहिरीं कॉन्फ्रेंस 35 में थी हुई कानपुर में थी हुई या लखनऊ में थी हुई सजाद ज़हीर जिते सेक्रेटरी चूंडियो वियो उते हाज़िर हुयो छो त उन में ज़िक्र आहे उन किताब में उन कॉन्फ्रेंस जो ज़िक्र आहे त सिंध जो हिकिड़ो नुमाइंदो उते हुयो त असां उन्हनि सभिनी खां इंस्पिरेशन वरितोसीं पिए पर पूरी जनरेशन असांजी नई जेका आई जंहिं 1942 मां इंस्पिरेशन 42 वारी तहरीक मां इंस्पिरेशन वरितो 2-2.5 शागिर्द जेल में विया हुआसीं जिन में 4-5 मुस्लमान शागिर्द बि हुआ त जॾहिं ॿाहिरि निकितासीं त असां में हिकिड़ी सख़्तु अर्ज़ हुई त सिंधीअ में ओरिजिनल किताब छपजणु खपनि जंहिंजे लाइ असां गोविंद माली ऐं मां सिंध में सॼो चकर बि लॻायोसीं हैदराबाद जा जेके अदीब हथनि सां बि गॾियासीं हैदर बगियोतोई सां पहिरीं असांजी वाक़फ़ियत उते थी तीर्थ वसंत जेको तमामु सुठो एसेस्ट हुयो ऐं तमामु सुठी सिंधी लिखंदो हो जंहिंजो चिणगू किताबु छपजी चुको हो अॻे उन सां गॾियासीं त जी सिंध जो दौरो करे आयासीं तंहिंखां पोइ अचे वरी इहो रेगिस्तानी फूल जे नाले सां पहिरियों किताबु तंहिंखां पोइ पिरे फुटे जे नाले सां ॿियो किताबु ओरिजिनल किताबु रखणु असां छपणु शुरू कयासीं असांजी ख़्यालु हो त असां वटि एतिरो टैलेंट आहे ऐं असांजा हालात एतिरो ओभर जा जेके रूस जा इलाइक़ा आहिनि जिन में हेॾा वॾा अज़ीम लिखंदड़ पैदा थिया डोस्टोवस्की गोगोल ऐं ॿिया त असांखे छो न पंहिंजे लोकल हालतुनि खां इंस्पिरेशन वठणु खपे त तव्हां ॾिसंदव त जेके बि कहाणियूं आहिनि रेगिस्तानी फूल में जेके छपिजी चुकियूं आहिनि पंहिंजो तारिक अशरफ छपायूं आहिनि हिकिड़े वॉल्यूम में ॿियो वरी पिरे फुटी में त उहे सभु जेके आहिनि से ॻोठाणे माहौल में लिखियल आहिनि ऐं जिते ॻोठाणा घणे भाङे मुस्लमान महिनत कश हारी आहिनि ऐं उहे जेके आहिनि मज़लूम आहिनि त घणे भाङे उन्हनि जे हालात जो ज़िक्र बि कयल आहे पर छाकाणि जो मिडिल क्लास लिखंदड़ मिडिल क्लास जा छोकिरा हुया जेके मज़हबन हिंदू हुआ पर हुया तरक़ी पसंदि तहरीक में स्टूडेंट्स फेडरेशन जेका कम्यूनिस्ट जे असर हेठि घणे भाङे उन जा शागिर्द ई लिखंदड़ हुआ ऐं उन्हनि मां केतिरा जेके इन हाल हयात आहिनि अॼु बि लिखनि पिया हिंदुस्तान में बि लिखनि पिया ऐं सिंधी अदब जो जेको आहे रसाला जेके हुननि शुरू कया आहिनि उते तमामु सुठो कमु पियो कयो अथनि मालीअ तक़रीबन 45 किताब लिखिया आहिनि माली जेको रुगो तर्जुमान हो इन रेगिस्तानी फूल सां हिकिड़ी ओरिजिनल सिंधी किताबनि जी बुनियादु पइजी चुको इन खां अॻु सिर्फ़ु हिकिड़ो किताबु मूंखे सुझे थो जेको तर्जुमो न आहे जेको ओरिजिनल आहे उहो आहे मामतोरा जो प्रेम ऐं पाप जूं कहाणियूं जंहिंमें कार्यकारीअ जो ज़िक्र पहिरीं मिले थो पियो कार्यकारीअ जो ज़िक्र तव्हांखे कंहिं बि मुस्लमान राइटर में न मिलंदो सबबु त हुननि खे वॾी क़ीमत ॾियणी पई पई ऐं जस्टिफाई न पई करे सघिया त इहे कहाणियूं छाकाणि असांजे लाइ बिल्कुलु हिकिड़ी अननेचुरल ॻाल्हि आहे बावजूदि इन जे त हिंदू ऐं मुस्लमान गॾु रहंदा आया आहियूं हज़ारनि सालनि खां वठी हिंदूअ में कार्यकारीअ जो रवाजु न पियो आहे जेतोणीकि मूं ॿुधो आहे त बलोचिस्तान जे मुस्लमान में कार्यकारीअ जो रवाजु आहे शाहकारी इहा ॻाल्हि मूंखे बिज़न जे ॿुधाई जॾहिं उते इस्लामी कानून ख़तमु करे पाकिस्तान जो राइज कयो वियो कानून त FIR रजिस्टर कराइण लाइ मजबूर थियो त चई त कमिश्नर मां खां पुछो त हीअ कहिड़ी ॻाल्हि आहे जो 15 केस हिंदुनि जा रजिस्टर थिया आहिनि त उन्हनि कारियूं कयूं पंहिंजूं ज़ालूं चई त असां वटि इहो रवाजु आहे छाकाणि जो घणाई बरोचनि जी आहे उन्हनि में इहो रवाजु आहे रिपोर्ट ई न थींदो न अॻे त हिंदू हुजनि या मुस्लमान अॻे त रिपोर्ट न थींदो कार्यकारीअ जो पर जॾहिं वेस्ट पाकिस्तान जो कानून कलात सां लॻायो वियो या बलूचिस्तान सां लॻायो वियो तॾहिं उते उहे रजिस्टर थियणु लॻा त उन्हनि जे लाइ हिकिड़ी ख़ुदि हैरत जी अहिड़ी ॻाल्हि हुई त हिंदू बि कारोकारी कनि था क़बाइली इलाइक़े में अॼु बि अहिड़ा वाक़िया थियनि पिया ऐं हिंदू बि कनि पिया
पर सिंध में कॾहिं ॿियो रवाजु कोन हो। हिते तव्हांजी कहाणियूं जेके आहिनि उहे असांजे हिन दौर जे लाइ तारीख़ी आहिनि उन वक़्त जी। त तव्हांजी कहाणी जॾहिं ॿाहिरि ईंदो में तव्हां सिंधी अदबी संगत जी हिकिड़ी मीटिंग जी कारवाई तव्हां ॿुधाई बयानु कई आहे, त उन में कहिड़े तरीक़े सां औरत जे बारे में ॻाल्हाइनि था या औरत उते मौजूदु कोन्हे, उहा साॻी सूरत हाल अॼु बि आहे। अॼु बि जेके पाकिस्तान असां वटि सिंध में जेतिरियूं सिंधी अदबी संगत जूं गॾिजाणियूं थियनि थियूं उन्हनि में औरत जी तमामु घटि ई शमूलियत रही आहे। त सिंधी ऐं ॿियूं जेतिरियूं असांजी मशहूरु राइटर्स आहिनि उन्हनि जो तालीक़ घणो करे सिंधी अदबी संगत सां न आहे रहियो, त छाजे करे औरतुनि जो घटि हिसो रहियो आहे? त सबबु इहो आहे त छोकिरियूं हिकिड़ो त घटि थींदियूं आहिनि ऐं सिंधी अदबी संगत में तव्हां पाण पंहिंजो तजुर्बो बि ॿुधी सघो था। हिकिड़ी छोकिरी ईंदी त सभिनी जे तवजो जो मर्कज़ थी वेंदी। पोइ कारी हुजे, भूरी हुजे, गोरी हुजे, शकिल जी कहिड़ी बि हुजे त छिता थी पवंदा माण्हू। बलड़ी जी पंहिंजो मिसाल आहे, उते अदबी संगत हिकिड़ी खोलियऊं, उते हिकिड़ी छोकिरी हाज़िर थी त उहो उन जो किसो थी वियो। नतीजे में बलड़ी जे अंदरि सिंधी अदबी संगत हमेशह लाइ ॼण ज़रे घर ख़तमु थी वई। त इहो असां वटि प्रॉब्लम हमेशह रहियो आहे। जेतोणीकि मां भां त हिंदुस्तान में त जेॾीमहिल तरक़ी पसंदि मुसनफ़ीन जी तहरीक थी उन में कुझु औरतूं राइटर हुयूं मशहूरु, पर उन्हनि जो बि एतिरो एक्टिव रोल जीअं मसइलनि असां हफ़्ते हफ़्ते मिलंदा हुआसीं न सिंधी अदबी संगत, त हिकिड़ी औरत जेकॾहिं अचां त सॼो तवजो जेको आहे सो उन पासे थी पियो, डीरेल थी पियो वियासीं। त औरतूं घटि हुयूं पर सब्जेक्ट त उहो हुयो पंहिंजे जाइ ते जंहिंजो हमेशह ज़िक्र पियो थींदो हो। इहा कहाणी मूं पढ़ी हुई 6 धनीराम बिल्डिंग में, कादरी साहब जे जाइ ते सिंधी अदबी संगत जी मीटिंग थींदी हुई ऐं इहो मुंहिंजो पंहिंजो घर जो वाक़ियो हो। त मां गुसाए वेंदो हुउसि, पंहिंजो पुटु जेको डॉक्टर कन्हैयो आहे उहो नंढड़ो हो उन वक़्तु, गुसाए मां अदबी संगत जे ॿिनि मीटिंगुनि में पार्टी मीटिंगुनि में वञी शरीक थींदो हुउसि। त जॾहिं मां उते वञी शरीक थियुसि त राति जो देरि थी वई, एतिरे में ॿारु सुम्ही पियो हो। पोइ ज़ाल मूंखे टोकियो त उहो ॿारु रोई 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 सुम्ही पियो, त हुनखे फिल्म कोन ॾेखारियो। त मां उहो सॼो माहौल सिंधी अदबी संगत जो पेश कयो आहे ऐं उन में कहिड़ा कहिड़ा मौज़ू जेके बहस हेठि आया। ऐं सिंधी अदबी संगत जेका कराचीअ जी रही आहे, साईं ईअं चओ त हिकिड़ो ट्रेनिंग ग्राउंड रहियो आहे, हिकु ट्रेनिंग स्कूल रहियो आहे सिंध जे सॼी अदीब बरादरीअ लाइ। साईं तव्हां सिंधी अदबी संगत जो जे वजूद जो साल कहिड़ो तय कंदव? छाकाणि त इहो काफ़ी मां भाई त इहो 44 चवणु खपे। 44 अक्टूबर में मां जेल मां निकितो आहियां त सिंधी अदबी संगत वजूद में ही पहिरीं मीटिंग मां कराची में अटेंड। तॾहिं सेक्रेटरी साईं केरु? गोबिंद माली हुयो। ऐं जॾहिं मुंहिंजो इहो ई तरीक़ेकार हो जेको अॼुकल्ह बि आहे सिंधी अदबी संगत जो, जेॾीमहिल मुंहिंजो वारो ॻाल्हाइण जो आयो त मां हिन खां पुछो अयाज़ पहिरीं ओ राजद्रोही गाए इनकलाब गाए उहो पढ़ियईं त मूं निवड़ी हिन खां पुछो मालीअ खां त भई हीउ जेको आहे सो कहिड़े नमूने जो माण्हू आहे? चयईं त हीउ पुराणी टहीअ जे राइटर्स जी आख़िरी जंहिंखे चइजे कड़ी आहे, छो त जेका जमियतुल शुरा में बि हिन जी वॾी इज़त कंदा आहिनि। ऐं इन शहर सां असांजे सिंधी अदबी संगत जे अंदरि हिकिड़ी नई ॻाल्हि थी। ऐं जॾहिं मुंहिंजो वारो आयो त मूं चयो त असांखे मूंखे हिन वक़्तु बि यादि आहे त मां चयो हो त शाह लतीफ़ ऐं अयाज़ जे विच में मूंखे सिर्फ़ु तुकब नथा नज़र अचनि, इंक्लूडिंग सचल ऐं सामी, छो त हुन में एॾो फ्लो हो ऐं मां ॾाढो हुनखे आईंदो पे ॾिठो ऐं अयाज़ उहो प्रॉमिस जस्टिफाए कयो आहे। इहा अलॻि ॻाल्हि आहे त 60 टपण या 72 टपण खां पोइ माण्हू जंहिंमें उहो जोश या जज़्बो या विलविलो नथो रहे ऐं हू हिकु मंज़िल टपी आयो आहे। ऐं हिन वक़्तु मां भायां थो त केतिरा ई नौजवान आहिनि जेके हुन खां शिकायत पिया कनि। मां त भायां थो त 80s में ई उहा शिकायत शुरू थी वई जॾहिं VC हू हुयो, लेटर पार्ट जेको ज़ियाउल हक़ जे दौर में जेको VC रहियो। पर अयाज़ तमामु वॾो कॉन्ट्रीब्यूशन सिंधी अदब खे ॾिनो आहे, उनखे इनकार नथो करे सघिजे। सिंधी अदब त छा, पर मां चवां थो त हू पंहिंजो पाण खे खणी तरक़ी पसंदि लॾे खां जुदा बि करे वञे, तॾहिं बि हुनजो जेको शेर ऐं जेका कॉन्ट्रीब्यूशन आहे उहो असांखे सदियुनि ताईं गरमाईंदो रहंदो। सबबु त हुन जेकी कुझु लिखियो तंहिंखे हू वापसि नथो वठी सघे। जेकॾहिं टॉल्स्टॉय वांगुरु पागल थी वञे
जो पंहिंजे किताबनि छपियल जेके हुयसि तंहिंखां पोइ हुन साड़ियुनि शुरू कया पंहिंजा किताब, या गोगोल वांगुरु फाड़नि शुरू करे, या डोस्टोवस्की वांगुरु 7 किताब हुन छपिजी चुका, तंहिंखां पोइ हुन फाड़े चेरियो थी कपिड़ा फाड़े निकिरी वियो। अहिड़ी तरह थी वञे, तंहिंखां पोइ बि अयाज़ जो जेको छपियल मवादु आहे सो पंहिंजे जाइ ते असांखे इंस्पायर कंदो रहंदो। ऐं केतिरा माण्हू जीअं टैगोर खे चवंदा आहिनि त टैगोर पछाड़ी जो हिकिड़ो बुर्जुआ हो, जो पंहिंजे ॾाॾीअ जे पंहिंजो ख़ूबसूरतीअ ते बि $100 ख़र्चु कंदो 40s में। ऐं अयाज़ जेको आहे सो हिकिड़ी वॾी पॉश फ्लैट में थो रहे, ऐं पॉश फ्लैट पंहिंजे पुटनि लाइ करे ॾिना अथई, ऐं कुझु बि करे। पर असां जेके ईंदड़ पुश्तूं आहिनि, जेके असांखां पोइ ईंदा जेके हिन वक़्तु आहिनि, से अयाज़ जो उहो इनक़लाबी दौरु यादि आहे असांखे, जॾहिं इनक़लाब ॻाए इनक़लाब ॻाए इनक़लाब ॻाए, ऐं अलहाद जो सिधो सो प्रोपेगेंडा हुन कयो आहे, जंहिंखे हुन वरी वराए यादि बि ॾियारी आहे पंहिंजे पोइट्रीअ जा जेके मौज़ू अथसि। साईं, अवां दुनिया जी शाइरी पढ़ी आहे, दुनिया जे अज़ीम शाइरनि खे पढ़ियो आहे, भिटाईअ जो मक़ाम अवां छा था ॾिसो दुनिया जे अदब में कहिड़ी जाइ ते? मां भायां थो जो भिटाई साहिब खे ॿिए ज़ुबान में लिखे हा त शायदि अहिड़ो सुठो न लॻी सघे हा, पर जेकॾहिं ॿिए ज़बान में बि एतिरो ई मुहारत हुजे हा त हू तमामु सुठो, तमामु वॾो अदीब ऐं शाइर हुजे। ऐं दुनिया जे शाइरनि में मां सावले सां सहमत आहियां त लतीफ़ जहिड़ो शाइर को कोन्हे। अच्छा, असांखे त इन ॻाल्हि ते फ़ख़ुरु आहे त असांजे सिंध में सोबे सां ज्ञानचंदाणी जहिड़ी शख़्सियत आहे। तव्हांजी ज़ाल छा थी चवे? मुंहिंजी ज़ाल मुंहिंजी पूॼा कंदी आहे, पर मां हमेशह हुनजे ॻाल्हाइण खां भॼंदो बि आहियां, कावड़ करण खां भॼंदो बि आहियां। सबबु त घर जो पीर चुल जो मार्ग बि थींदो आहे। सुकरात जे मथां संदसि ज़ाल थधो पाणी उछलींदी, जेॾी महिल राति जो मोटी ईंदो हो सॼे एथेंस जे अमीरज़ादनि खे तालीम ॾेई, त वक़्ते वक़्ते मुंहिंजी बि इहा हालत थींदी आहे त जॾहिं अध राति जो मां घर मोटंदो आहियां त मुंहिंजो दरवाज़ो बंदि हूंदो आहे, त मूंखे रड़ियूं करणियूं पवंदियूं आहिनि, ऐं चवंदी निंड छो थो पिटाई अचे। त इहा ॻाल्हि जेका आहे त हुन जेको मूंसां साथ ॾिनो उहो छा काफ़ी न आहे? जॾहिं मां वरहनि जा वरह जेल में रहियुसि, मुसीबतूं सठमि, हुन ॿार पालिया, ऐं मुमकिन आहे जेतोणीकि संदसि ॾेर अहिड़ा ॾुखिया न आहिनि, भला माण्हू आहिनि, मुंहिंजा भाउर जेके आहिनि, जेके हाल हयात आहिनि, ऐं मुंहिंजो पीउ जेको हो उन्हनि सभिनी हुननि जी वॾी इज़त ऐं महबत कई आहे। मुंहिंजे ॿारनि खे पालियो निपायो अथनि मुंहिंजे गैर हाज़िरीअ में, पर तंहिं हूंदे बि ज़ाल लाइ पंहिंजो शौहर जेको आहे सो वधीक हैसियत रखे थो, ऐं हुनखे ॾुख करण लाइ तमामु घणो सबबु हो। मूंखे ॾुख करण लाइ को सबबु कोन्हे। जेकॾहिं कॾहिं कॾहिं मां हुनजो सहमूं ॿुधियूं आहिनि त मां सम्झंदो आहियां त हूअ बहक़ आहे, छाकाणि जो आख़िर पंहिंजे शौहर जा के फ़राइज़ आहिनि जेके औरत जे तरफ़, जेके मूं पूरी तरह सां अंजाम न ॾिना। नाज़रीन, साईं सोभो साहिबु अहिड़ी शख़्सियत आहे जो ॼण त सिंध जी अध सदीअ जी तारीख़ आहे। हुन सां गुफ़्तगू एतिरो डिघी थी सघे थी ऐं एॾी मालूमाती थी सघे थी जेका वरी कॾहिं मौक़ो मिलियो तव्हांजे आॾो पेश कई वेंदी। हींअर असांखे इजाज़त ॾींदा मोहतरमा अतिया दाऊद, मूंखे साईं अव्हांजी वॾी महिरबानी, सदाईं गॾु। इंसर्शंस ले रहे हैं? अच्छा, इंसर्शंस माना त असां कमेंट ॾिसूं, कमेंट असां